अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वेरण जी वस्ती ड्रामे में छा थींदो। छारेस बहादुर खान बिजार खान जा माण्हू घुराए डीएसपी लाइ मसइलो कंदो। छारेस बिजार खान बहादुर खान जे चवण ते साले जी भेण सां शादी कंदो। छारेस बहादुर खान पंहिंजे पुट शेरोज खे आज़ाद कराईंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बैलेंस निकिरंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़जाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण में मिलंदा। तो तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। तोरेस बहादुर खान बिजार खान सां ॻाल्हाईंदो ऐं बिजार खान खे चवंदो तोखां जल्द जेतिरा माण्हू थी सघनि उहे माण्हू मूंॾे मोकिल, जीअं मां डीएसपी ज़रली जो बिलो करे सघां त मोल किथे ख़तरो न थी वञे। बिजार खान चवंदो त बहादुर खान रुॻो सिर्फ़ मूंखे इहो ॿुधायो त तोखे घणा माण्हू खपनि, तोखे माण्हू ॾियां थो ऐं तूं इन ज़रली जो अहिड़ो बिलो कर जीअं आईंदा तोसां अहिड़ो मसइलो का बि न करे। हा जी चांड्रोकी जी शादी बि उन्ही सां न थिए। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हां ॾिसंदो त तोरेस बहादुर खान बिजार खान खे चवंदो त तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं हाणे पंहिंजी शादी जी तैयारी कर। अगर जेकॾहिं तो ते देर कयो त पोइ सहेला बि इन शादी तां इनकार करे छॾींदो। बिजार खान चवंदो त अगर जेकॾहिं सहेला इनकार कयो त पोइ मां उन खे कॾहिं बि ज़िंदा न छॾींदुसि, छो त इहे फैसले में टंग चटी ॾियण आहे। बहादुर खान चवंदो त बिजार खान साले जे मथां का बि भरोसो न आहे, उन जे करे तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं पंहिंजी शादी जी तैयारी कर ऐं साले जी भेण खे घर वठी वञ। अगर जेकॾहिं तो ईअं न कयो त पोइ साले बि असांजे कंध में पइजी वेंदो। हू पंहिंजी भेण जी रिश्तो ॾियण खां इनकार करे छॾींदो। बिजार खान चवंदो त बहादुर खान अगर जेकॾहिं साला ईअं कयो त पोइ मां उन जो जीअण मरण आराम करे छॾींदुसि, जो पोइ हू मूंसां धोखो कंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हां ॾिसंदो त तोरेस बहादुर खान जेको आहे डीएसपी ज़रली सां ॻाल्हाईंदो। ज़रली खे चवंदो त अगर जेकॾहिं तो मुंहिंजे पुट खे का बि नुक़सान पहुचाए त पोइ उन जो ज़िम्मेवार तूं हूंदे। जेकॾहिं तोखां जल्द जेतिरो थी सघे त तूं मुंहिंजे पुट खे आज़ाद कर। अगर जेकॾहिं तो मुंहिंजे पुट खे आज़ाद न कयो त पोइ उन जो ज़िम्मेवार तूं पाण हूंदे। ज़रली चवंदो त अगर जेसीं ताईं चांड्रोकी तां हथ नथा खणो जेसीं ताईं ऐं मुंहिंजे पुट शेरोज खे कॾहिं बि आज़ाद न कंदुसि। दोस्तों उम्मीद त कहाणी यही हूंदी। तव्हांखे पसंदि, असांखे ॾींदा इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। खुदा हाफ़िज़।